पुलिस जे शहीद जवाननि जे दिहाड़े जे मौके ते ठटे में भी पुलिस जे शहीद जवाननि के भेटा ॾिनी वई। एसएसपी ठट्टो डॉक्टर इमरान खान ऐं डीएसपी ठट्टो जुमा खान पंवर जी अॻवानी में ठटे वेझो कुरैशी कब्रिस्तान ते पुलिस अमलदारनि पहुची शहीद एहलकारनि गुलाम कादिर ब्रोही ऐं शहीद अख्तर ब्रोही जी मज़ारुनि ते हाज़िरी भरे चादर चाढ़े दुआ घुरी। मकली ते एसएसपी आफिस ठट्टो अॻियां क़ाइम शहीदनि जे यादगार ते सलामी पेश कई वई। एसएसपी ठट्टो डॉक्टर इमरान खान पुलिस अमलदारनि ऐं शहीद एहलकारनि जे मासूम ॿारनि ऐं वारसनि सां गॾु शहीदनि जी यादगार ते सलामी ॾिनी। ठट्टो पुलिस जी चाक ऐं चौबंद दस्ती शहीदनि जी यादगार खे सलामी पेश कई। ठटे ज़िले अंदरि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अवाम जे तहफ़ुज़ कंदे 9 खां मथे जवान शहीद थी चुका आहिनि। शहीद जवाननि जूं क़ुर्बानियूं रंग लाहींदियूं ऐं उन्हनि शहीदनि जी क़ुर्बानी पुलिस जे जवाननि खे वधीक हौसलो बख़्शियो आहे। शहीदनि जे अॼोके दिहाड़े ऐं योम आज़ादी जे सिलसिले में अहिड़े क़िस्म जूं तक़रीबूं मुनक़िद करे शहीदनि खे यादि करणु असांजो अवलीन फ़र्ज़ु आहे। पुलिस जे जवाननि हमेशह आवाम जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाइण लाइ ॾींहं राति क़ुर्बानी ॾींदा रहिया आहिनि। एसएसपी ठट्टो डॉक्टर इमरान खान जो यादगार खे सलामी जे मौके ते इज़हार। मकली जिमखाना में हिकु तक़रीब मुनक़िद करे एसएसपी ठट्टो पारां शहीद जवाननि जे वारसनि ऐं मासूम ॿारनि खे गिफ्ट पिणु ॾिना विया।